अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो चेतन ऐं मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल एज़ वेल एज़ द वॉइस ऑफ एजुकेशन एंड मोटिवेशन जे प्लेटफॉर्म ते सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद ऐं भलीकार चवां थो। दोस्तों, पहिरें वीडियो में मां तव्हां सां इहा ॻाल्हि कई त अंग्रेज़ी सिखिजे कीअं ऐं अंग्रेज़ी जी अहमियत छा आहे, ठीकु आहे। ऐं हू वीडियो काफ़ी वायरल थियो ऐं काफ़ी दोस्तनि जी महिरबानी जिन्हनि उन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। ऐं मां सभिनी दोस्तनि खे साॻिए तरीक़े सां रिक्वेस्ट कंदुसि त हीअ बि वीडियो तव्हांजे लाइ ओतिरो ई फ़ाइदेमंद थियण वारो आहे ऐं हिन बि वीडियो खे तव्हां वधि खां वधि शेयर कयो। त दोस्तों, हाणे अंग्रेज़ी जे माहौल खां पहिरीं बि कुझु चंद जेकी बुनियादी शयूं आहिनि जेके दोस्तनि खे अचणु खपनि, ठीकु आहे। ऐं उहे आहिनि त तव्हांखे पहिरीं ॻाल्हि त इंग्लिश जी अल्फ़ाबेट जी ख़बर हुजे, यानी ए खां वठी ज़ेड ताईं 26 इहे लेटर्स आहिनि। हर हिकु अखर खे चइबो आहे लेटर, यानी अखर, ऐं इहे 26 लेटर्स मिली करे हिकिड़ी अल्फ़ाबेट ठाहिनि था। उन खां पोइ तव्हांखे वॉवल्स जी ख़बर हुजे, छाकाणि त वॉवल्स ई आहिनि जिन जी मदद सां असां लफ़्ज़ ठाहे सघूं था, जिन जी मदद सां लेटर जेके हिक ॿिए सां गॾिजी उहो वॉवल्स जी हेल्प सां उहे लफ़्ज़ ठाहिनि था। हाणे तव्हां खां जेकॾहिं केरु सुवालु पुछे त लफ़्ज़ कीअं था ठहिनि या वॉवल्स जो कमु छा आहे, मिसाल तौरु सुवालु आहे व्हाट इज़ द फंक्शन ऑफ वॉवल्स, त वॉवल्स जो फंक्शन आहे द फंक्शन ऑफ वॉवल्स टू मेक द वर्ड्स, ठीकु आहे। त वॉवल्स जो कमु छा आहे, लफ़्ज़नि खे ठाहिणु। त वॉवल्स जेके स्पेशली उहे आहिनि बुनियादी तौर ते 5 आहिनि ऐं 5 ई वॉवल्स जो जेको कमु आहे उहो आहे लफ़्ज़ ठाहिणु। मिसाल तौरु ए खां लफ़्ज़ ॾिसो, BAT, बी कॉन्सोनेंट आहे, टी बि कॉन्सोनेंट आहे, पर हिन लफ़्ज़ खे ठाहियो कंहिं ए विच में अचण सां हिकिड़ो लफ़्ज़ ठही वियो। त अहिड़े तरीक़े सां तव्हां वॉवल्स ते प्रैक्टिस कयो ऐं इन्हनि सां लफ़्ज़ ठाहियो। ऐं उन खां पोइ तव्हांखे सिलेबल, दोस्तों हुन खां पोइ तव्हांखे इन्हनि जा सिलेबल अचनि, यानी उचार, तव्हां इन्हनि जा पद ठाहे सघो। त जहिड़े तरीक़े सां तव्हांजी प्रोनंसिएशन सुठी थी वञे, प्रोनंसिएशन मां मुराद तव्हां उन खे उचारे सघो। ऐं दोस्तों, इन्हनि ॻाल्हियुनि खां पहिरीं हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि हुई, उहा मुंहिंजे ज़हन सां निकिरी वई, उहा इहा आहे त तव्हांखे इंग्लिश जी अल्फ़ाबेट आहिनि ए खां वठी ज़ेड ताईं, इन्हनि सभिनी लेटर्स जे लाइ असांजे सिंधी में लेटर्स कहिड़ा हूंदा आहिनि। मिसाल तौरु टी जे लाइ टी जेको आहे उहो तारे जे लाइ, ऐं टे टोपी जे लाइ, ऐं TH जेको थिए ठूंठ जे लाइ। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे असांजे जेका सिंधी जा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जे लाइ इंग्लिश में आवाज़ कहिड़ा कहिड़ा थियनि था, इन जी बि तव्हांखे 100% ख़बर हुजे त जीअं तव्हांखे कंफ्यूज़िंग न थिए, जीअं तव्हांखे इंग्लिश जी प्रोनंसिएशन या इंग्लिश खे जॾहिं तव्हां लिखो पिया, कंहिंजो नालो लिखो पिया, तव्हांजे लाइ इहे प्रॉब्लम्स क्रिएट न थियनि। अहिड़े तरीक़े सां पहिरीं तव्हांखे अल्फ़ाबेट जी ख़बर हुजे, अल्फ़ाबेट में लेटर्स हूंदा आहिनि, उन लेटर्स जी ख़बर हुजे, उन्हनि लेटर्स जे लाइ असांजे सिंधी में कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था उन्हनि जी बि तव्हांखे ख़बर हुजे। पोइ लेटर्स मिली करे लफ़्ज़ ठाहिनि था, ठीकु आहे, ऐं लफ़्ज़ मिली करे सेंटेंसिस ठाहिनि था। मिसाल तौरु BAT माना 3 अखरनि गॾिजी हिकिड़ो लफ़्ज़ ठाहियो बैट, पर वरी अहिड़े तरीक़े सां बेट थी वियो हिकिड़ो लफ़्ज़, ठीकु आहे। वरी अहिड़े क़िस्म सां जेके लफ़्ज़ आहिनि उहे वरी सेंटेंस आहिनि था। मिसाल तौरु दिस इज़ बैट, त हिते 3 लफ़्ज़नि मिली करे हिकिड़ो सेंटेंस आयो आहे, दिस इज़ बैट, हीउ हिकु बैट आहे। त अहिड़े तरीक़े सां सेंटेंसिस मिली करे हिकिड़ो पैराग्राफ ठाहींदा आहिनि, ऐं पैराग्राफ मिली करे हिकिड़ो एसे ठाहींदा आहिनि, ऐं अहिड़ा ई एसे मिली करे हिकिड़ो बुक ठहींदो आहे। त दोस्तों, अॼु जे लाइ एतिरो ई। मूं जेको कुझु तव्हांखे ॿुधायो आहे, जेके बि दोस्त नवां आया आहिनि या जेके बि दोस्त पंहिंजे ॿारनि खे इंग्लिश सेखारणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ इहे बुनियादी शयूं आहिनि। पहिरीं इन ते फोकस कयो, अॻिते जे लाइ मां तव्हांजे लाइ ॿियो वीडियो को अपलोड कंदुसि, ऐं हिन खां अॻिते छा करणु खपे उहो मां तव्हांखे कंहिं नेक्स्ट कंहिं ॿिए वीडियो में ॿुधाईंदुसि। ऐं दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे वीडियो वणे त वीडियो खे लाइक ऐं वीडियो खे शेयर लाज़मी कजो। तव्हांजे शेयर सां ई ॿियनि दोस्तनि जो फ़ाइदो थी सघे थो। थैंक यू।